जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय पहिरें जे वक़्त में कजे में माताऊं भेनरूं छा पंहिंजी पोशाक जो छा पंहिंजी ड्रेस हूंदी हुई, छा हुनजो कलर हूंदो हो, छा हू कलर अॼु बि पाए वञनि थियूं माताऊं भेनरूं, ऐं पहिरें जे वक़्त में छा रीति रिवाज हा, त अचो पाण हुन जी चर्चा करूं। पहिरें जे वक़्त में जिते कजो थींदो हो, जिते का मौत थींदी हुई त सभु माताऊं भेनरूं मिली करे ॻाढ़े रंग जो पड़ो, अछे रंग जो कुर्तो ऐं सफ़ेद रंग जी पोती पाईंदी हुयूं, जंहिंखे अॼु पाण चुन्नी चवंदा आहियूं। त सभु माताऊं भेनरूं गॾिजी करे किथे कजे ते वेंदियूं हुयूं त आड़े पाड़े में ऐं रस्ते ते बि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी हुई कि किथे कजो थियो आहे। त 4-6 माण्हू ॿिया मिली करे उते पहुचंदा हुआ ऐं आड़े पाड़े वारा बि मदद लाइ अॻियां अची वेंदा हुआ। पर जीअं जीअं वक़्तु निकिरे पियो, जीअं जीअं वक़्तु गुज़रे पियो, पाण हर शइ खे, हर कलर खे, हर ॻाल्हि खे, हर रीति रिवाज खे छॾंदा पिया वञूं। हींअर पाण कपिड़े जे कलर खे मटे चुका आहियूं। हींअर पाण कहिड़े बि कलर जा कपिड़ा पाए करे वञूं था हली, कुझु त सोचे करे वॾनि इहो रीति रिवाज ठाहियो हूंदो, पर छा हाणे पाण हूअं वञूं पिया। जॾहिं अॼु पाण पगड़ियुनि ते ई सभु कुझु समाप्त पिया करूं कि हींअर बैठक का बि कान्हे। 12 ॾींहं बि पाण पंहिंजे घर जे अंश खे नथा रखणु चाहियूं कि न, सभु कुझु समाप्त खपे, गैल न खपे। पर इहो छा सही पियो थिए पंहिंजे समाज में? बिल्कुलु ई ग़लति पियो थिए। इन कारण सां केतिरियूं परेशानियूं ऐं चईंदा आहिनि पंहिंजा वॾा पाण खे आशीर्वाद ॾींदा। जॾहिं उन्हनि 2 पैसा कमाया हुआ त पाण उन्हनि खे 4 करे पायां, पर अॼु हुननि लाइ 4 ॾींहं जी जॻह 4 ॾींहं जी सोच पाण नथा रखी पायूं कि पाण खे इहो सभु कुझु पगड़ियुनि ते ख़तमु करिणो आहे, पाण खे अच्छा कपिड़ा कोन पाइणा आहिनि। 12 ॾींहं, 15 ॾींहं, महीनो, इन खां वधीक थोरी पाइणो आहे। हर शइ वक़्त सां बदिली वेंदी, पर एतिरो मान सम्मान पंहिंजे वॾनि खे त ॾियणु खपिजे कि इहे अच्छा कपिड़ा छो ठाहिया हुआ, इहे ॿारिया छो ठाहिया हुआ। त पंहिंजे समाज में इहा ग़लती ॾाढी ही गंभीर समस्या पई थिए। त पंहिंजे समाज में इहा ग़लती न करणी आहे। पंहिंजे वॾनि कुझु सोचे करे अच्छे कपिड़नि जे बारे में कि पंहिंजा सिंधी समाज में पाण अच्छा कपिड़ा पाईंदासीं, छो कि उहो शांती जो प्रतीक आहे। त पाण कंहिंजे कजे ते वञूं त उनखे बि शांती मिलणु खपिजे, असां बि उनजे दुख में शरीक थियणा खपिजूं, छो कि उते कजो आहे। त अॼु खां पोइ पाण खे किथे बि वञिणो आहे त पंहिंजे समाज में पाण खे अच्छा कपिड़ा पाए करे ई कजे ते वञिणो आहे।